खैरपुर में मेडिकल कॉलेज के नंढन मुलाज़िमनि पारां पघार न मिलण ख़िलाफ़ एहतजाज किया वियो। गुलज़ार में ख़ासि करे जी न्याणी राहत ज़रा एहतजाजी कैंप ते ॻाल्हाईंदे चयो त 18 महीने थी विया आहिनि, संदन वाले खे पघार न मिली आहे, जंहिं सबबु खेनि ख़र्ची बि नथी मिले। असांजी अपील आहे कामिनी शाह खे, नवाब अली शाह खे, बिलावल भुट्टो ज़रदारी खे त असांजे अबू जी पघार जारी कनि। जेके बि केएमसी में मुलाज़िम उन्हनि जी पघार जारी कनि, बराए महिरबानी। असां अबू खां ख़र्ची घुरंदा आहियूं त चवंदो आहे ॾींहुं पघार मिले, पघार मिले। जेके बि मुलाज़िम आहिनि उन्हनि जी पघार जारी कयो, बराए महिरबानी पघार जारी कयो। असांखे जेका ड्रेस पातल आहे उहा बि असांखे स्कूल में मिलंदी आहे, उहा पातल। मुलाज़िमनि चयो त पघार न मिलण सबबु घरनि में फाका कशी वारी सूरत हाल आहे, इलाज बि नथा कराए सघनि। परुथी मां ॾेखारियो त वास्तो अदा रखो। मुलाज़िम खे नवाब साहिब कामिनी शाह खे मंसूर साहब खे पघारूं ॾियो, नंढी तो पाण खां ॿार ॾिठासीं। असां ॿई सुठी थी आहे घर में का शइ न हुसैन आयो 18 महीना थिया आहिनि। असां निगरानी हुकूमत मरी भाड़ो भरे भई सुञाण थी आहियूं, का शइ कोन्हे, खाइण जा पैसा कोन्हे। मेडिकल कॉलेज जे मुलाज़िमनि मुताबिक़ कयो त संदन पघारूं जारी करे फौरी तौर ते बेचैनी ख़त्म कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।